हज़रत अबू ज़र हुज़ूर खां सवाल कयो, या रसूल अल्लाह, फ़अय्युल मुअमिनीन अकमलुहुम ईमानन, कंहिं मोमिन जो ईमान वध में वध कामिल ऐं मुकमल आहे? कहिड़े मोमिन जो ईमान वधीक कामिल आहे, वधीक मुकमल आहे? मोमिन त सभु मोमिन आहिनि न। जंहिं बि कलमो पढ़ियो, हुज़ूर खे ॾिठो, मोमिन आहे। जंहिंजे दिलि में ईमान आयो उहो मोमिन आहे। पर कामिल ईमान कंहिंजो आहे या रसूल अल्लाह? जवाबु ॿुधिजो। हाणे इन जे जवाब में मदीने वारे साईं इहो न फरमायो त कामिल मोमिन जी निशानी इहा आहे त जेको हेतिरी ख़ैरात ऐं ज़कात करे। कामिल मोमिन जी निशानी इहा नाहे त जेको हज करे, रोज़ा रखे, नमाज़ूं पढ़े। इहे सभु शयूं फ़र्ज़ आहिनि, पर हुज़ूर उन जे सवाल जे जवाब में इन्हनि शयुनि जो ज़िक्र न कयो। आका कहिड़े मोमिन जो ईमान कामिल आहे? मदीने वारे साईं जवाबु ॾिनो, अहसनुहुम ख़ुलुक़ा, उन शख़्स जो ईमान, उन मोमिन जो ईमान कामिल आहे जंहिंजो अख़लाक़ सुहिणो आहे। छा? जंहिंजो अख़लाक़ सुहिणो आहे। न हुज़ूर फरमायो त जेको बाबा 5 वक़्त नमाज़ी आहे, भले कुझु बि करे, तिजारत में बेईमानी करे, उहो मुकामिल मोमिन न। भले रोज़ा रखे, हज करे, उमरा करे, पर हक़ खाए न। अल्लाह जी इबादत में न घटाए, पर बदअख़लाक़ी करे न। हुज़ूर जो जवाबु ॿुधो, आक़ाए दो जहां इस्लाम जो पूरो बुनियाद हिन ते रखी छॾियो। या रसूल अल्लाह, कंहिंजो ईमान कामिल आहे? मदीने वारे साईं जवाबनि फरमायो त जंहिं शख़्स जो अख़लाक़ कामिल आहे, पोइ उन जी नमाज़ बि भली, पोइ उन जा रोज़ा बि भला, पोइ उन जी ज़कात बि भली, पोइ उन जा हज उमरा सभु सुहिणा। बद इख़लाक़ शख़्स जो को इस्लाम न आहे, को दीन न आहे, को ईमान न आहे। उहो केतिरो ई इबादत गुज़ार हुजे, केतिरो सुहिणो छो न हुजे, कंहिं वॾी दरगाह सां मुंसलिक छो न हुजे, कंहिं वॾी पोस्ट सां मुंसलिक छो न हुजे, जंहिंजो दीन अख़लाक़ न आहे, उनजो दीन न आहे। ॿियो सवाल थो करे, या रसूल अल्लाह, फ़अय्युल मुस्लिमीन अफ़दल, हे त थी वियो मोमिन जो किसो। या रसूल अल्लाह, मुसलमाननि में कहिड़ो अफ़ज़ल आहे भला? या रसूल अल्लाह, मुसलमाननि में कहिड़ो मुसलमान अफ़ज़ल आहे? हुज़ूर उन जे जवाब में फरमायो, मन सलिमल मुस्लिमून मिन लिसानिही व यदिही, उहो मुसलमान अफ़ज़ल आहे जंहिंजे हथ ऐं जंहिंजी ज़बान खां तक़रीबन सभु मुसलमान महफ़ूज़ हुजनि। उहो मुसलमान अफ़ज़ल आहे जंहिंजे हथ, जंहिंजी ज़बान खां सभु मुसलमान महफ़ूज़ हुजनि। मतिलबु हथ सां कंहिंखे तकलीफ़ न ॾे ऐं ज़बान सां कंहिंखे बुरो भलो न चए, कंहिंखे गारियूं न ॾे, कंहिंखे घटि वधि न ॻाल्हाए। हथ सां का लिखत आहे, ज़रूरी न आहे त तरार हथ में हूंदी। ऑफिसर आहे, ऑफिस में वेहे थो, करप्शन जो फाइल साइन करे थो, उन मुसलमान खे पंहिंजे हथ सां तकलीफ़ ॾिनी। ग़लति तहरीर आहे, हथ सां तकलीफ़ ॾियणा। हथ सां को बि अमल आहे जेको ॿिए मुसलमान खे तकलीफ़, बाइस तकलीफ़ थिए, उहो इस्लाम में भलो अमल न आहे। बहितरीन मुसलमान उहो आहे जंहिंजे हथ ऐं जंहिंजी ज़बान खां सभु आका जा उम्मती महफ़ूज़ हुजनि। इस्लाम सरापा अमन आहे, इस्लाम सरापा सलामती आहे। हुज़ूर पंहिंजी शख़्सियत में इहो ॾेखारियो, हुज़ूर पंहिंजी सीरत में इहो ॾेखारियो। हुज़ूर फरमाया न त मुसलमान उहो अफ़ज़ल आहे जेको, जंहिंजे निरण ते कारा निशान आहिनि नमाज़ जा। भले दुकान ते वेही ऐं अन्न में, दालियुनि में मिलावट करे, उहो मुसलमान अफ़ज़ल आहे न जेको हेॾी ॾाढी अथसि खीर में पाणी मिलाए, नमाज़ूं त पढ़े थो न। इस्लाम इहो न आहे। इस्लाम खे असां पढ़ियो ई न आहे। इस्लाम यकीन कयो, हे इबादतुनि जो जेको बि ताल्लुक़ आहे न, इहो बंदे जी ज़ात सां डायरेक्ट अल्लाह जो वास्तो आहे। इन जो त पुछाणो आहे ई आहे, इहो त माफ़ु न थींदो, छो त इहा इबादत आहे, सजदो आहे रब खे। इहो इन शइ जो ताल्लुक़ हर कंहिंजो पंहिंजे रब सां आहे, ज़ाती ताल्लुक़ आहे इबादत जो। हे जेके ॻाल्हियूं आहिनि न, दीन जो बुनियादु अथव इहे ॻाल्हियूं। ज़बान सां कंहिंखे घटि वधि ॻाल्हाइणु, ज़बान सां कंहिंजी बेअदबी करणु, हथ सां कंहिंखे तकलीफ़